बांदी शहर के वार्ड नंबर 5 में कुत्तन बिन मासूम ॿारनि खे ॾाड़े विधो। वालदनि पारां ॿारनि खे अस्पताल खणी वञण बैदि बि वैक्सीन न मिली। नंढड़ी रिमशा के वालिद मोहब हुसैन जमाली दाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजी नंढड़ी रिमशा ऐं ज़िक्रिया खे रांदि करण दौरान कुत्तनि ॾाड़े विधो हो, जिन खे कल ऐं अॼु सरकारी अस्पताल खणी वञी रहिया आहियूं, पर उते असांजे ॿारनि खे वैक्सीन नाहे लॻाई वई। अस्पताल अमलो चवे थो वैक्सीन नाहे, प्राइवेट स्टोरनि तां वैक्सीन वठी लॻायो। हुन वधीक चयो त असां ग़रीब आहियूं, पैसनि ते वैक्सीन नथा वठी सघूं। हुन वधीक चयो त नायल टाउन इंतज़ामिया ऐं अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं शहर में मौजूदु रोलू कुतनि खे मारियो वञे ऐं असांजे ॿारनि खे वैक्सीन लॻाई वञे। मुंहिंजी नंढड़ी रिमशा खे कल कुते खाधो ऐं असां अस्पताल खणी वियासीं बांदी। अस्पताल वारनि चयो त सुई जो जेको आहे उहो चाबी आहे MS वटि, MS पाण कोन्हे, MS जेॾी महिल ईंदो त पोइ सुई हणंदासीं। नंढड़ी खे कल्ह खां वठी सुई न आहे लॻी ऐं जेॾी महिल बि वञो अस्पताल में वैक्सीन जी खोट आहे। ऐं बांदी टाउन कमेटी वारनि खे कुझु आहे ई कोन जो कुतनि लाइ कुझु कनि ऐं उन्हनि खे गोरियूं ॾियनि या जेॾी कनि इन्हनि खे मारीनि। कुतनि आज़ार मचाए ॾिनो आहे बांदी में। कल्ह वार्ड नंबर 5 ऐं 6 में ॿिनि नंढड़ियुनि खे कुतनि ॾाड़े विधो आहे।